असांजा जेके आम भाॻिया जेके आहिनि ॻोठनि में जिन वटि मेहियूं आहिनि ज़ाती तरीक़े सां उहो संभालनि था पिया, उन्हनि जी खुराक ऐं डेयरी फार्म वारनि जी खुराक में फ़र्क़ु अची थो वञे। उहो भाॻियो जेको आहे उनखे जेको ज़मीन मां मिले थो, पोइ घणो करे गाह थो मिले, बोह थो मिले, पलाल थो मिले जेको आहे, बाक़ी जेको ॾारो आहे ऐं बाक़ी जेको चारो आहे उहो घटि थो वञे। उन जा कहिड़ा नुक़सान थी सघनि था जेकॾहिं घटि खुराक थी वञे त? अयाज़ भाई बिल्कुलु तव्हांजो जेको मेन सब्जेक्ट हिकिड़ो क्वेश्चन आहे उहो आहे त असांजे जेके ॻोठनि में आहिनि उहो कीअं पंहिंजे खीर खे वाधारो करे सघनि था। स्पेशली तव्हां सां हींअर जेके मां डिस्कस कई जॾहिं उहा प्रेग्नेंट थिए थी एनिमल, हुन में असांखे 7 महीने खां इहा शइ ख़्यालु करणी आहे त 3 किला जेको राशन आहे स्पेशली परचेस करे इहो न ॾिसिजे त ॻोठ में गाह आहे उहा करे उन खां पूरो कंदी न, माना सिर्फ़ु उहो गाह पठे खां अलावा ॿी खुराक तव्हांखे वठणी पवंदी, चाहे तव्हां अफोर्ड करे सघो या न करे सघो, हुनखे खुराक ॾियणी आहे। बिल्कुलु, हुन खां बिना को बि न आहे, हुन खां बिना उहो तव्हांजी ब्रीड तव्हांजे तजुर्बे में तव्हां जेको ॾिसो था वञो था माण्हू वटि, ॾिठो अथव त वाक़ई उहा खुराक घटि थी उन्हनि खे मिले या उहे साॻी खुराक ॾेई था वञनि जानवरनि खे? न, साॻी खुराक त कोन्हे, साॻी सेम टू जेको असांजी कमर्शियल मार्केट आहे हैदराबाद, सखर या लाड़काणो या कराची, त उन में उहो जेके प्रेग्नेंट जो जेके फार्म आहिनि उन में राशन जी तादाद थोरी घटि करनि था। मिसाल जी ॻाल्हि आहे 3 किला 2 किला, त हाणे जेको असां तक़रीबन साल सवा थियो आहे त उन्हनि खे इहो ॿुधायूं था त भाऊ जेको आहे तव्हां हिन खे राशन खे मेंटेन कंदव ऐं त पोइ तव्हां जेको आहे न मेंटेन ऑफ द मिल्क प्रोडक्शन ऐं फीटस जेको बच्चो आहे उनजी जेकी माना प्रोडक्शन आहे उन्हनि खे तव्हां मेंटेन करे सघो था। अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो प्रोग्राम जेको हले थो पियो हिन में कामयाबु आहियूं ऐं भाग्यो बि कामयाबु आहे। तव्हांजे ऐं सच टेलीविज़न धरती टेलीविज़न जे थ्रू असां इहो पैगाम पहुचाइणु चाहियूं था त हर फार्मर जेको माल रखे थो उहो 3 महीननि ताईं 7, 8, 9 इहा शइ करे त 3 किला राशन उन सां गॾु हिकिड़ो सीरप इंशाल्लाह वाधारो थींदो। सी हाणे असांजो हिकिड़ो गवर्नमेंट सेक्टर आहे, सरकारी इदारा आहिनि जिते इहे जेके मेहनि ते ऐं बकरियुनि ते रिढुनि ते जेके कम थियनि था पिया। ॿियो प्राइवेट सेक्टर आहे। मौसमुनि जे हिसाब सां जीअं इंसानु बीमार थो थिए अहिड़े तरीक़े सां जानवर बि जेके मुतासिर थियनि था। इहे इन सभिनी शयुनि खे असीं जेकॾहिं रखूं ज़हन में ऐं ॾिसूं त केतिरो कमु गवर्नमेंट सतह ते ऐं केतिरो कमु प्राइवेट सेक्टर में थी चुको आहे बीमारियुनि ते कंट्रोल करण जो? तमामु सवाल जेको आहे सर मां तव्हांखां इहो पुछा कंदुसि त जेकॾहिं असां बीमार थियूं था त असां गवर्नमेंट हॉस्पिटल में वञूं था? न, घणो करे घटि जी। ऐं जेकॾहिं असांजो औलाद छा गवर्नमेंट स्कूल में फॉलोअप हुनजी ॾियूं था? तव्हांजो सवाल आहे जर्नली थिए थो पर घटि थो थिए। हर माण्हू चाहे थो मां प्राइवेट में वञा, हर माण्हू चए थो मां यूनिवर्सिटी जेके प्राइवेट में वञा, रेगुलर जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उते वञनि था पिया। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ईअं थिए थो पियो। पर स्पेशली बिलावल साहब हिन डिपार्टमेंट खे जॾहिं को एक्टिविटीज़ में आया आहिनि, पॉलिटिकल में आया आहिनि, त उन्हनि जो जेको माना हिकिड़ो विजन हुयो उहो लाइव स्टॉक सेक्टर खे स्पेशली सिंध खे तमामु घणो कुझु ॾिनो आहे। हिकु त इहा साइड थी वई सही। स्पेशली तव्हां डिपार्टमेंट ऑफ लाइव स्टॉक के बिलावल साहब जेके आहिनि उहो तमामु वॾी महिरबानियूं आहिनि जेको हिन खे वधाइण जे लाइ। हिकु ई आहे। ठीकु आहे। हाणे छा आहे त उन्हनि में फंक्शनल केतिरियूं आहिनि केतिरियूं न आहिनि इहो ॿियो टॉपिक आहे। हाणे 2 सेक्टर आहिनि, हिकु गवर्नमेंट आहे, हिकिड़ो प्राइवेट आहे, हिकिड़ो स्टेट आहे। टिनि जा कम जुदा आहिनि। हाणे प्राइवेट सेक्टर वारे खे लाज़मन पंहिंजो फंक्शनल करण जे लाइ डेयरी सेक्टर जे प्रोग्राम में इन थियणो आहे। हाणे गवर्नमेंट जो जेको आहे उहो उन जी बॉडीज़ आहिनि, DG, डायरेक्टर जनरल, सो एंड सो, उन्हनि जो हिकिड़े प्रोग्राम NGOs हलनि था पिया। उहो पंहिंजो प्रोग्राम जेको आहे सिंध लेवल ते जेतिरो बजट आहे उहो प्रोग्राम उहो कंदा आहिनि। मूंखे एतिरी का ख़बर न आहे। बाक़ी प्राइवेट सेक्टर पंहिंजो कमु जेको आहे उहो तमामु सुठे नमूने सां पंहिंजो सर अंजाम ॾियनि था। जेके बि प्राइवेट सेक्टर जा डॉक्टर आहिनि उहो डेली डे एंड नाइट प्राइवेट सेक्टर जे अंदरि जेके डॉक्टर आहिनि तव्हां सम्झो था त पंहिंजो कमु ईमानदारी सां कनि था या उन्हनि खे बेनिफिट वधीक था मिलनि पिया ऐं उन बेनिफिट जे करे जेको आहे हुनजी जेका प्रैक्टिस आहे उहा ॿिए पासे थी वञे? सर प्राइवेट सेक्टर जे अंदरि तव्हांखे मंथली वाइज ते न्यू रिसर्च इन वर्ल्ड माना दुनिया में छा थो थिए उहो सेखारण जे लाइ प्राइवेट सेक्टर पंहिंजा प्रोग्राम कंदी आहे। ठीकु आहे।
त इन जे करे असां डेयरी फार्मर सां मीटिंग्स जेके कॉर्नर मीटिंग्स हूंदियूं आहिनि त उन ओवरऑल सिंध में उहो असां कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं।